मुंहिंजो नालो कबूल मोहम्मद शाह आहे, डिस्ट्रिक्ट ठठे में रहां थो। पॉपुलेशन में लेडीज़ जो ऑपरेशन त काफ़ी वक़्त खां हलंदो रहियो, इहो ॿुधंदा हुआसीं। पोइ मर्दाना नसबंदी जो शुरू थियो, जंहिंमें असांखे जेको आहे उन ते मुंहिंजी डॉक्टर गुलाम शबीर सदाई सां मुलाक़ात थी ऐं जंहिं मूंखे डिटेल में हिन जो सम्झायो त हिन में बिल्कुलु लेडीज़ खे ऑपरेशन करण खां बहितर आहे मर्द पंहिंजो नसबंदी कराए, उन में मर्दानी सिहत ते को बि असरु नथो पवे। पोइ 2003 में मुंहिंजो जेको आहे असां पाण में घरवारी ऐं मूं असां पाण में मशवरो कयो, कंप्रोमाइज़ करे मूं पंहिंजी नसबंदी कराई डॉक्टर गुलाम शबीर सदाई खां, मकली सिविल अस्पताल RHS ठठा में। ऐं डॉक्टर साहब इहो बि ॿुधायो त बाबा जेकॾहिं औरत आहे, हर वज़न हर बार औरत जे मथे न रखियो वञे, मर्द बि पंहिंजो हिसे जो कुझु कमु करे। जेकॾहिं जीअं हिकिड़ी आहे चवणु आहे त हिकिड़े मुशाइरे में असांखे इहो जेको आहे कंहिं दोस्त इहो ॿुधायो त भाई जेकॾहिं हिकिड़ो औरत 100 मर्दनि सां मिले थी तॾहिं ॿार हिकिड़ो ॼणींदी, जेकॾहिं हिकिड़ो मर्द आहे 100 औरतुनि सां मिलंदो त 100 ॿार ॼणींदो। जेके वॾो मगरमच्छ मर्द आहे। पहिरीं मर्द खे हिन शइ खे सोचणु खपे त छा करे रहियो आहियां। ऐं हींअर जेको आहे असांजो मुआशिरो तमामु खुलियल आहे। अलाह ताला इहे जे तरफ़ां जेके सहूलियतूं आहिनि, ॿार वक़फ़े सां ॿारनि में वक़फ़े रखण जो हिसाबु आहे। ॿारनि में जेकॾहिं पंहिंजो कुटुंब क़बीलो मुकमल आहे त उनखे नसबंदी कराए बहितर आहे। 5 पुट 2 नियाणियूं, उहे बि वक़फ़े सां थिया, 2 साल 3 साल 2 साल 3 साल जे वक़फ़े सां थिया। ऐं तक़रीबन मुंहिंजी उमिरि हींअर 57 साल आहे। ऐं 2000 ख़ुशी सां मशवरे सां हिक ॿिए सां वेठासीं, मशवरो कयोसीं छो त लेडीज़ ऑपरेशन तमामु ज़्यादा थिया पिए उन टाइम में। ऐं पोइ जॾहिं हीउ मर्दानो निकितो त मूं पंहिंजी वाइफ सां मशवरो कयो त भई जेकॾहिं पंहिंजो करायां त मूंखे घरवारी इजाज़त ॾिनी। मुंहिंजो जेकॾहिं हिन में हिकिड़ो नओं केस आहे थी सघे अॻियां को हुन में को मसइलो थिए त पोइ चई मुंहिंजे तरफ़ां तोखे इजाज़त आहे, तूं